नमस्ते दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु असां पहुता आहियूं शंकरपुरी दरबार पेरूमल में, जिते सिंध जी कुंड कुर्छ मां हज़ारे पांधीड़ा आया आहिनि। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ मेलो हर साल जीअं हिन साल बि तमामु ख़ूबसूरत नमूने मल्हायो पियो वञे। हिन मेले में जेका असां तमामु ॾाॾे जी शेवा करे थी वञे ऐं ॾाॾे जा शेवक जेके आहिनि से हिन मेले में सॼी राति पूॼा पाठ कंदा आहिनि ऐं पंहिंजे धर्म अनुसार जेका असां हाज़िरी भरींदा आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दोस्तों हीउ मेलो जेको सो हर साल जीअं हिन साल बि तमामु ख़ूबसूरत लॻो आहे। हिन मेले में सिक्योरिटी जा इंतज़ाम भी तमामु बहितरीनु रहिया। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन मेले में भंडारो साहिबु सॼी राति जारी रहे थो। उनखां पोइ हरि कीर्तन तमामु बहितरीनु सत्संग कयो वञे थो। ऐं दोस्तों हिन मेले में जेका असां तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन मेले में कंहिं बि ज़ात पात खां हटी करे सभिनि खे हिकु बराबरि ॾिठो वञे थो। पेरूमल जे हिन ख़ूबसूरत जेका असां बाज़ार में लॻंदड़ ही मेलो तमामु तारीख़ी आहे। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही शेवक जेके आहिनि से ॾाॾे जी जेका असां हाज़िरी में नची कुॾी ॾाॾे जी हाज़िरी भरे रहिया आहिनि ऐं ॾाॾे सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। दोस्तों ही जेके शेवक आहिनि जेके आहिनि से चूंडको सुतियारो, उनखां पोइ जेका असां थाणो बोला खान ऐं सिंध जी कुंड कुर्छ मां आयल आहिनि, जेके ॾाॾे खे अक़ीदत जा गुल निछावर करे रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ही जेको सो ख़ूबसूरत मंदरु पेरूमल ज़िले सांगड़ में वाक़ आहे। हिते जेका असां ज़ात पात जो भेदभाव बि न आहे। तक़रीबन तव्हां ॾिठो हूंदो त मंदर मढ़ियुनि में जेका असां ज़ात पात जो भेदभाव हूंदो आहे, पर हिते उहा ॻाल्हि न आहे। तमामु ख़ूबसूरत माहौल आहे ऐं तमामु ख़ूबसूरत जेको सो मेलो सजायो वियो आहे। हिन मेले में जेका असां मंदर खे ख़ूबसूरत लाइटनि खां सजायो वियो आहे ऐं तमामु मेले जा जेके इंतज़ाम तमामु बहितरीनु कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही शंकरपुरी जो मेलो हर साल जी हिन साल बि तमामु ख़ूबसूरत लाइटिंग खां सजायो वियो आहे। मेले जे चारो तरफ़ जेका असां सिक्योरिटी जा बि तमामु सख़्तु सुठा इंतज़ाम आहिनि। उनखां पोइ हिते जेका असां ही भावी आहे जेका तमामु बहितरीनु आहे, तमामु शिफ़ायाब भावी आहे ऐं हिते जा जेके शेवक आहिनि उहे भावी सुकून खां वठी खाईंदा आहिनि ऐं पंहिंजे जेका असां ॿचड़नि खे बि खाराईंदा आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही मेलो तमामु बहितरीनु ऐं ख़ूबसूरत मेलो आहे। जॾहिं बि तव्हांजो पेरूमल अचणु थिए या ज़िले सांगड़ अचणु थिए त हिन मेले में ज़रूरु हाज़िरी लॻाइजो। जीअं दोस्तों ही मेलो मोहबतनि ऐं प्यार जो प्रचार आहे ऐं हिन मेलनि में ऐं हिननि जेके धर्मी जेके सनातन धर्म जे हवाले सां जेके मेला थियनि था उहे तमामु ख़ूबसूरत ऐं बहितरीनु थियनि था। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही नंढड़ा शेवक जेके आहिनि से सॼी राति शेवा कनि था ऐं आयल पांधीड़नि खे ख़िदमतूं करे ऐं शेवा जो मौक़ो हासिलु कनि था। जीअं दोस्तों ही मेलो तमामु बहितरीनु ऐं ख़ूबसूरत मेलो आहे। तव्हांजो जॾहिं बि ज़िले सांगड़ अचणु थिए या पेरूमल अचणु थिए त हिन दरबार जो दर्शन ज़रूरु कजो ऐं तमामु बहितरीनु दरबार आहे जंहिंमें तमामु ख़ूबसूरत जेके आहिनि से माण्हू हिते मौजूदु आहिनि। तमामु बहितरीनु माहौल आहे ऐं हरि कीर्तन सॼी राति जारी रहे थो। जीअं दोस्तों ही मेलो पेरूमल ज़िलो सांगड़ में वरी तव्हांखे ॿुधायोसीं। ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती पंहिंजे अॻे के वीडियोस ताईं मोकिलायूं था। जहिड़ा पेर तेॾा ख़ैर ख़ैर। जीअं दोस्तों पहुतासीं जेका असां ख़ूबसूरत दरबार पेरूमल में, तव्हांखे ॾेखारियोसीं पेरूमल जो ही वीडियो कीअं लॻो। पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। धन्यवाद। जय श्री राम।